फोन ते ॻाल्हाइण वारी मोहबत न हूंदी अथई। जीअं तूं एॾो फ़ख्रु रखी वेठो आहे न त हीउ मुंहिंजे लाइ एॾो सचो आहे, त उन इंसान में टे ॻाल्हियूं ॾिसजांइ। जेकॾहिं हुजनि त ख़ुदा जो कसम मां दावा सां थो चवां उहो इंसान तोसां बि सचो हूंदो। नंबर 1 ते अलाह सां सचो आहे या न आहे, निमाज़ जो पाबंदी आहे या न। नंबर 2 पंहिंजी रोज़ी सां केतिरो प्यार थो करे, मेहनती आहे या न, पंहिंजे कारोबार में महिनत करे थो या न। नंबर 3 पंहिंजे घर भातियुनि सां केतिरो सचो आहे। हिकिड़ा इंसान ॾिसो न, चेहरनि ते रंग रखी बि ईंदा आहिनि तव्हांजी आॾो। घणा वरी हुस्न ते मरंदा आहिनि, घणा वरी कशिश ते मरंदा। हुस्न ऐं कशिश में फ़र्क़ु कहिड़ो आहे? कशिश इंसान खे शिकींदी आहे, हुस्न इंसान खे हवस जी दिलि में तमन्ना रखाईंदो आहे। हुस्न ऐं कशिश में छा फ़र्क़ु आहे? हुस्न इंसान खे हवस जे लाइ शिकींदो आहे, कशिश इंसान खे केच कंदी आहे, केच। यादि रखो इंसान, फ़ोन जे ॻाल्हाइण में तव्हां पंहिंजो वक़्तु विञायो, उहो वक़्तु बि ईंदे ई जो राति जो रुगो सुम्हण में पासा न पिराए त ख़ुदा जो कसम मुंहिंजे पेज ते लख लानत जो निशान ॾेई छॾिजांइ। छा? लख लानत जो निशान। इहे चापलूस चमचा, इहे पंहिंजा रंग तव्हांखे ॾेखारे था न, इहे हिननि जा धंधा हूंदा आहिनि। जेके पंहिंजे वॾनि जो घर भातियुनि जी इज़त जो ख़्यालु न कनि त उहे तुंहिंजी इज़त कीअं रखंदा? हा, जिन खे पंहिंजे घर वारनि जो ख़ौफ़ कोन्हे त मां हिन ग़ैर मर्द सां कीअं थी ॻाल्हायां, उहो तुंहिंजो ख़ौफ़ कीअं कंदा? वरी उनखे तूं पंहिंजो कीअं थो करे? हीअ फ़ोन हिकु दजाल आहे, दजाल। दजाल अचण खां पहिरियों दजाल पंहिंजी औलाद खे मोकिलियो आहे, वञ तूं वञ इन नसुलनि खे पंहिंजो गिरफ़्तार कर, बाद में मां ईंदुमि बांसुरी सां गॾु, इहे मुॾे पाण ई ईंदा। ख़ुदा जो कसम मोबाइल दजाल अथव, दजाल। अलाह खां परे कंदव, रब ज़ुल जलाल वल इकराम जी आज़ान ईंदई त तुंहिंजो चहिरो ख़राबु थी वेंदो। आज़ान जे वक़्त में तूं गुस्से में हले वेंदे, आज़ान जे वक़्त में बि पे मोबाइलनि खे हलाईंदे, रब जी आज़ान खे नज़रअंदाज़ कंदे, दजाल खे अहमियत ॾींदे। दजाल पंहिंजी औलाद खे मोकिलियो, पाण हाणे रस्ते में अचण वारो उहो तव्हांजे बि नसुलनि खे खाईंदो पाणे। अलाह खां त तव्हांखे परे कयो अथई। हे छा आहे? हे अलाह तव्हांखे तकलीफ़ में कोन थो विझे। इन इंसाननि जी कूड़ी मोहबत जे करे तव्हांजा घणा 3 साल ख़ुदा जो कसम बेसुकूनी में गुज़रंदा आहिनि। 3 साल कंहिंजा 18 महीना 23 ॾींहं बि हलंदा आहिनि, कंहिंजा त 3 साल बि हलंदा आहिनि, कंहिंजा त सम्झो 20 साल बि हलंदा आहिनि। इहो अलाह उन्हनि खे ज़लील कंदो आहे, ख़्वार कंदो आहे। रब कंहिं इंसान सां नाराज़ थींदो आहे न त पोइ कंहिं इंसान में उनखे जोड़े छॾींदो आहे, वरी उहो ई इंसान उनखे तोड़े बि ॾेखारींदो आहे त ॾस तुंहिंजो रब मथे आहे त तूं मुॾे कीअं एॾो शिरक करे वेठे। हा, उन वक़्त में इंसान खे हर शइ जी ख़बर पवंदी आहे, मां वाक़ई पाण सां मां छा कयो। जेके इहे क़दम खणो था, इहे इब्लीस शैतान जी पैरवी था कयो था। ख़ुदा जो कसम भले हिनमहिल तोखे 10 ॼणा 12 ॼणा सार हुजण वारा हुजनि, अहिड़ो वक़्तु ईंदई जो रब ज़ुल जलाल हिनमहिल तूं चवंदो हूंदे अलाह अहिड़ो वक़्तु ई न आणी त पुट लफ़्ज़ यादि रखजांइ। अलाह साईं जी जेका ख़िलाफ़ वर्दी कहिड़ी बि हूंदी न तूं कंदे न त अलाह ॾिस न जंहिं शइ खां मना कई आहे त उन शइ में पाण खे गिरींदे न। रब ज़ुल जलाल मूंखे उन अर्श वारे रब जो कसम अलाह तोखां उहो हिसाबु डबल ते वठंदो। कोई बि माई जो लाल ॾिसे जेको मूंखे चवे त मां सुकूननि में आहियां, सुकूननि में हूंदे त तुंहिंजी अञा नई शुरूआत थी आहे हिन में मोहबत जे चकर में। तूं हल बचा हल, जेकॾहिं तूं बहरहाल मां जी थन यादि न करे त मुंहिंजो सर कटे छॾिजांइ। पाण खे ज़लील न कयो, परेशान न कयो मोहबत जे नाम ते, ख़्वार न कयो पाण खे। क़दम उहे खणो जेके तव्हांखे जीअण सेखारनि, उहे क़दम न खणो जेके तव्हांखे रोअणु सेखारनि। रोअणु सेखारींदे न त पोइ तूं पंहिंजे मुस्तक़बिल में कुझु बि न करे सघंदे। छो इंसान तकलीफ़ ऐं परेशानियुनि में जेतिरो गुज़रंदो न, कंहिं बि कम में हथु विझंदे तूं स्टडी ॾे फोकस ॾींदे तोखे न वणंदे, मानी आॾो पई हूंदई न वणंदई।
एतिरो इंसाननि खे क़रीब न कयो। मौला अली जा फरमान जेका शइ तव्हांखे प्यारी लॻे तव्हां उन्हनि खां दूरी अख़्तियार कयो।